कंधरा रिपोर्टर मुज़फ़र हुसैन जावरी जी रिपोर्ट मुताबिक़ कंधरा लॻ दारा वाहण में ॻोठ तगियल नाड़ेवाल ते कंधरा पुलिस ते चढ़ाई करे नौजवान राज़िक ॾिनो। नाड़ेवाल जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ वाटसन ऐं ॻोठाणनि तरफ़ां कंधरा रोहड़ी वेंदड़ रोड ब्लॉक कंदड़ कंधरा पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हुननि DIG सखर SSP सखर ऐं आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। तफ़सील मूजिबि कंधरा लॻ दारा वाहण ॻोठ तगियल नाड़ेवाल ते कंधरा पुलिस जी चढ़ाई नौजवान राज़िक ॾिनो खे उनकी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि कंधरा रोहड़ी वेंदड़ रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि ग़ुलाम अब्बास नाड़ेवाल, असलम नाड़ेवाल, मंठार मंसूर हाजी तगियल नाड़ेवाल समेत ॿियनि ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते हुननि साफ़ियुनि आॾो दाहिंदे चयो आहे त कंधरा पुलिस ऐं सादा कपिड़ा पहिरियल माण्हुनि सां गॾिजी राति जो 12 वॻे चादर चौदीवार जो तक़दुस पामाल करे घरनि में धाड़ियलनि वांगुरु घिड़ी रोक रक़म ऐं नौजवान राज़िक ॾिनो नाड़ेवाल खे गिरफ़्तार करे खंबे खणी विया हुआ। अॼु सुबुह जो कंधरा पुलिस नौजवान खे रस्ते में छॾी वई आहे। हुननि DIG सखर SSP सखर समेत ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में रोहड़ी नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो।